नाज़रीन, खबरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे इस्लामाबाद खां ख़बर ॾींदा अपने पाकिस्तान जे वज़ीर आज़म बेनज़ीर भुट्टो जी धीउ बख़्तियार भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुंहिंजो अञा ताईं सियासत में अचण जो को बि इरादो न आहे। मुंहिंजे लाइ शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो इंस्टीट्यूट ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी जे चेयरपर्सन जे तौर ते कमु करण ख़ुशी जो सबबु आहे। अरब न्यूज़ खे ॾिनल इंटरव्यू में हिन चयो त मां ट्विटर ते तमामु घणो सरगर्म आहियां पर हुकूमती मामलनि खां परे रहंदी आहियां। बख़्तियार भुट्टो चयो त हुन में को बि शक न आहे त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे ख़िलाफ़ क़ाइमु केस फ़क़ति सियासी इंतकाम आहिनि। 90 जी ॾहाई में बेनज़ीर भुट्टो जो सियासी किरदारु ख़तमु करण जे लाइ मुंहिंजे पीउ जे ख़िलाफ़ कूड़ा इल्ज़ामनि जो सिलसिलो शुरू कयो वियो। हिन चयो त मुंहिंजे पीउ जॾहिं बि हिकु सियासी अॻवान तौरु जुरतमंदाणो क़दम खयों त उन जे ज़ात ते कूड़ा इल्ज़ाम लॻाया विया। हिन इल्ज़ाम हणंदे चयो त मुंहिंजे पीउ ते जेल में ज़ुल्म थी रहियो आहे, उहो असां खां लिकायो पियो वञे। हिन खे जेल जे कमरे में हिकु नंढो फ्रिज रखण जी इजाज़त न आहे जंहिं में हू इंसुलिन जूं दवाऊं रखी सघे। बिलाल भुट्टो ज़रदारी जे बाबति हिकु सवाल जे जवाब में हिन चयो त हिकु पुरअज़म परहेज़ी सोच रखंदड़ ऐं बाअसुल नौजवान ऐं सियासी अॻवान आहे जेको पार्लियामेंट जे बालादस्ती, इंसानी हक़नि ऐं जमहूरियत बाबति पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइमु आहे। हिन वधीक चयो त मुंहिंजो भाउ ईंदड़ नसलनि जी बहितरी लाइ विढ़ी रहियो आहे। हू पाकिस्तान में सियासत जे लाइ मुकमल तौर ते फिट आहे। हिन चयो त सियासत में असां जे ख़ानदान जूं तमामु घणियूं क़ुर्बानियूं आहिनि। असां सियासत में पंहिंजे नाने मामनि ऐं माउ जी क़ुर्बानी ॾिनी आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।